अस्सलाम वालेकुम, मां आहियां तव्हांजो पंहिंजो शेफ अली समूह रधणी प्रोग्राम सां गॾु हिकु भेरो ॿीहर हाज़िर आहियूं। उमेद कयूं था तव्हां जिथे हूंदव ख़ुशि हूंदो, आबाद हूंदव ऐं असां जूं रेसिपियूं पंहिंजे घर में ट्राई करे रहिया हूंदा, इंजॉय करे रहिया हूंदा। उमेद कयूं था तव्हां ख़ुशि हूंदा ऐं हमेशह जीअं असां सां साथ हूंदो आहे हबीब कुकिंग ऑयल वारनि जो। हबीब कुकिंग ऑयल वारनि जो चवणु आहे हबीब बनस्पति खे ट्रिपल वीटा पावर विटामिन E, D, E सां मालामाल कयो वियो आहे। विटामिन ई वज़न जे लाइ सुठो आहे। हबीब कुकिंग ऑयल डबल रिफाइंड ऑयल आहे जेको शफ़ाफ़ नमूने जो ठहियल आहे। हबीब कुकिंग ऑयल कोलेस्ट्रॉल ऐं दिलि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे थो। इन करे त हबीब कुकिंग ऑयल वारा चवंदा आहिनि न, छो त हीउ दिलि जो मामिलो आहे। असांखे पंहिंजे घर में हबीब कुकिंग ऑयल में इस्तेमालु करणु खपे, छो जो हबीब कुकिंग ऑयल में हीक न ईंदी आहे ऐं हीउ कोलेस्ट्रॉल खां पाक आहे। अॼु जेका असां तव्हांजे लाइ रेसिपी खणी आया आहियूं तमामु मज़ेदार चिकन कढ़ाई ऐं इनशाला तव्हांखे बि पसंदि ईंदी। उमेद कयूं था तव्हां असांजी रेसिपी नोट बि कंदव ऐं ट्राई बि कंदव त छा छा हिन में विझंदासीं तव्हांखे ॿुधायूं था। हीअ अधु किलो चिकन आहे जेका असां कढ़ाई ठाहींदासीं। हुनखां पोइ हुन में मसालो छा छा विझंदासीं। कुटल मिर्च आहिनि, गरम मसाला पाउडर आहे, कारा मिर्च आहिनि, धनिया पाउडर आहे, ॻाढ़ा मिर्च आहिनि, अदरक लहसुन जो पेस्ट आहे, हसबे ज़ाइक़ा लूणु आहे। ऐं हबीब कुकिंग ऑयल खां बग़ैर त असांजी रेसिपी तयारु नथी थी सघे। सो अचो तव्हांखे स्टार्ट कयूं था पंहिंजी रेसिपी ऐं यकीनन तव्हां वॉच कंदा ऐं नोट कंदा। चुल्हो ऑन थी वियो आहे ऐं कढ़ाई में जेको पाणी आहे उहो ड्रेन थींदो त पोइ असां हिन में ऑयल विझंदासीं। तेसीं असां हिकिड़ो नंढिड़ो बसर बि खणंदासीं, छो जो असांखे ग्रेवी वारी ठाहिणी आहे, छो जो ड्राई न आहे ठाहिणी। त हिकिड़ो बसर खणंदासीं, नंढो बसर। हीअ असां चॉप कंदासीं बारीक बारीक, छो जो हीअ कढ़ाई आहे हिन में चॉप वेंदो, स्लाइस कोन वेंदा। जी नाज़रीन, कचिरो जेको आहे हथ जे हथ डस्टबिन में विझंदा वञो ताकी असांजो काउंटर क्लियर रहे। हिते असांजी कढ़ाई बि गरम थिए थी। हाणे असां हिन में हबीब कुकिंग ऑयल विझंदासीं, तक़रीबन 4 खां 5 चमच आहिनि टेबल स्पून। ऐं हाणे असां बसर जी तरफ़ ईंदासीं। असांखे बसर चॉप करणो आहे। कढ़ाइयूं बि घणनि क़िस्मनि जूं आहिनि ऐं असां बि तव्हांखे नई नई कढ़ाइयूं सेखारींदासीं इनशाला। तव्हां ही घर में रेसिपी ट्राई कजो, इंजॉय कजो ऐं तमामु लज़ीज़ मज़ेदार थींदी आहे। ये ॾिसो बिल्कुलु बारीक बारीक, ताकि बसर क्यूब्स में असांखे बारीक बारीक चॉप करणो आहे। असां ऑयल बि ॾिसंदासीं त असांजो ऑयल गरम थिए पियो। बिल्कुलु ऑयल गरम थी रहियो आहे। जेसीं असां बसर कटंदासीं त असांजो ऑयल गरम थी वेंदो। बिल्कुलु बारीक बारीक, हीअ ॾिसो केतिरो बारीक बारीक चॉप कयो आहे। असांजो ऑयल गरम थी वियो आहे। हाणे बसर असां ऑयल में विझंदासीं। हिकिड़ो नंढो बसर खयो अथमि, छो जो अधु किलो जी क्वांटिटी आहे। तव्हां बसर वधाए सघो था, अगरि तव्हांखे ग्रेवी घणी खपे थी त तव्हां बसर जी क्वांटिटी वधाए सघो था। जो कई क़िस्मनि जूं कढ़ाइयूं हूंदियूं आहिनि, काफ़ी ड्राई हूंदियूं आहिनि ऐं के ग्रेवी वारी हूंदियूं आहिनि जो असां मानी सां खाए सघूं सुठे तरीक़े सां। सो हीअ तव्हां पंहिंजे घर में ट्राई कजो ऐं मानी सां खाइजो, तमामु लज़ीज़ थींदी आहे। बिल्कुलु असां हिन खे लाइट ब्राउन कंदासीं। डार्क ब्राउन नाहे करणो असांखे, सिर्फ़ु लाइट ब्राउन करणो आहे, छो जो कढ़ाई आहे हिनखे असांखे लाइट ब्राउन करणो आहे। जी हाणे असां हिन में अदरक लहसुन विझंदासीं, तक़रीबन 2 टेबल स्पून। खाली थी वई आहे। असां सिंग में विझंदासीं। माशाल्लाह अदरक लहसुन जी खुशबू जो हबीब कुकिंग ऑयल में मिक्स थी वई आहे तो छा लाजवाब
खुशबू अचे पई। ऐं किचन में एंटरटेनमेंट खां बग़ैर रध पचा करने मज़ो ई नथो अचे। छो मां जॾहिं बि का रेसिपी स्टार्ट कंदो आहियां त गुनगुनाए इस्तेमालु कंदो आहियां ताकी वधीक रेसिपी खे सुठी बणाए सघूं। तुंहिंजे रेशमी वारनि में दिलि मुंहिंजी वई फासी, तुंहिंजे रेशमी वारनि में दिलि मुंहिंजी वई फासी, काबू करे विया पल में मूंखे, काबू करे विया पल में मूंखे, नैण तुंहिंजा नासी, तुंहिंजी रेशमी वारनि में दिलि मुंहिंजी वई फासी। बिल्कुलु इहे इंजॉय करे पंहिंजे किचन में खाधा पचायो। हाणे मां जेका मुर्गी आहे असांजी 2 किलो उहो हिन में फ्राई कंदुसि। ऐं हीउ जेको प्यालो आहे हिनखे असां हीअं रखंदासीं। ॾिसो अदरक लसन जी ऐं हबीब कुकिंग ऑयल जी खुशबू असांजो किचन में हिकी रहियो आहे ऐं यकीनन तव्हां बि महसूसु करे रहिया हूंदव। ज़बरदस्त असांजो चिकन में जेको पाणी हूंदो आहे उहो ऑयल में ऐं अदरक लसन में असांखे भुञणो आहे ताकी हीउ ॾिसो तमामु ख़ूबसूरत खुशबू। असांजो हल्को चूल्हो कंदासीं। हीअ हाणे जेसीं पंहिंजो कलर चेंज कंदी तेसीं असीं टमाटा कट करे था वठूं। असां वटि आहिनि 4 टमाटा दरमियाना आहिनि। तव्हां अगरि ग्रेवी वधीक खाइणु चाहियो था त तव्हां टमाटरनि जी ऐं बसरनि जी क्वांटिटी वधाए सघो था, पर असांजी जेका डिश जी रिक्वायरमेंट आहे उहो 4 आहे, सो मां 4 विझंदुसि। मुंहिंजो जेको टमाटर जो जेको अॻियों हिसो आहे उहो असांखे कट करिणो आहे ऐं असांखे कढ़ाई जी तरफ़ बि हलणो आहे छो जो मुर्गी असांजी भुञे पई। माशाल्लाह ज़बरदस्त कलर हिन में अचे पियो मुर्गी जो कलर। छो जो हिन में चिकन में जेको पाणी हूंदो आहे उहो अदरक लसन में असांखे भुञणो आहे ताकी जेका मुर्गी में हीक हूंदी आहे उहा ख़तमु थी वञे। ऐं इंशाल्लाह तव्हांखे नयूं नयूं कढ़ाइयूं बि सेखारींदासीं ऐं ॿिया बि कई नई रेसिपियूं तव्हांखे वक़्तनि तव्हांखे सेखारींदा वेंदासीं। कढ़ाई आहे तो कढ़ाई में थोड़ा स्लाइस वॾा पवंदा आहिनि त मां जेको आहे 8 स्लाइस कयां पियो, तक़रीबन क्यूब्स में कट कयां पियो। असांखे चिकन खे बि भुञणो आहे ताकी हाणे ॾिसो हाणे हिन जो कलर जेको तव्हां ॾिसो तक़रीबन चेंज थिए पियो। जिन मां हीउ लाइट ब्राउन थींदो असां हिन में टमाटा विझंदासीं। थोरो जेको आहे बाहि असां तेज़ कंदासीं ताकी असांजो जेको चिकन में पाणी आहे उहो ख़ुश्क थिए। ज़बरदस्त बाक़ी असां टमाटर जी तरफ़ ईंदासीं। टमाटर खां बग़ैर त कढ़ाई नामुमकिन आहे छो जो टमाटर ई कढ़ाई जी सूंह आहे। कहिड़ी बि कढ़ाई आहे उनमें टमाटर तो ज़रूर वेंदो आहे। असां हल्को पानी जो छिंडो ॾींदासीं कढ़ाई में ताकि अदरक लहसुन की खुशबू माशाल्लाह ॾिसो अदरक लहसुन की खुशबू ऐं हबीब कुकिंग ऑयल की खुशबू ज़बरदस्त सुठे तरीक़े सां भुञो ऐं जेके साइड ते आहिनि उनखे हेठि लाहींदा वञो। सुठे तरीक़े सां इनखे भुञो। हाणे असां हिन में वाई घटि करे टमाटा विझंदासीं। ॾिसो 4 टमाटा हुआ दरमियाना ॾिसो क्यूब में कट कया आहिनि। हाणे असां ही कढ़ाई में विझंदासीं मिक्स कंदासीं। टमाटा भुञो थोड़ो पानी विझंदासीं ताकि
असांजा टमाटा ॻरनि ऐं अदरक लसण हिन असां हाणे ढक रखंदासीं ताकी टमाटा ॻरनि। उन खां पोइ दही में वेंदी, असां दही खे फेंटींदासीं। दही असांखे कांटो खपंदो, कांटे सां हिनखे फेंटींदासीं। जी कांटो अची वियो, छो जो बिल्कुलु असांखे फेंटणो आहे हिनखे। ईअं विझंदासीं त इहे जेको आहे दाणो दाणो हिन में थी वेंदो सुठे तरीक़े सां। कांटे सां चमच सां फेंटियो, ॾिसो सुठे तरीक़े सां। बिल्कुलु असांखे हिनखे बिल्कुलु हिनखे फेंटे फेंटे जी हाणे थी वियो आहे। हाणे असां कांटो हटाईंदासीं हिन मां, रखंदासीं। हाणे चमच आहे, असां हिकु नज़र कढ़ाई तरफ़ हलंदासीं। हा माशाअल्लाह, ॾिसो टमाटर आस्ते आस्ते नरम थी रहिया आहिनि। तमामु लज़ीज़ मज़ेदार कढ़ाई तयारु थी रही आहे। थोरी बाहि वधाइणी आहे ताकी हिन में पाणी आहे जेको टमाटरनि ऐं चिकन जो मिक्स थी वञे। अचूं था हेॾां सब्ज़ी जी तरफ़। हिते असां वटि सावा धाणा आहिनि, सावा मिर्च आहिनि, अदरक आहे, छो जो इहे असांखे मैरिनेशन जे लाइ कटणा आहिनि। तक़रीबन 4-5 मिर्च आहिनि ऐं अदरक आहे। अदरक जेको आहे अधु टुकड़ो असां स्लाइस में ठाहींदासीं। असांखे बार बार हेॾा कढ़ाई तरफ़ हलणो आहे ताकी टमाटा असांखे मिक्स करणा आहिनि हिन में। ॾिसो आस्ते आस्ते टमाटा ॻरनि पिया। ऐं साइड तां जेको आहे ज़रूरु अदरक लसण जो जेको पेस्ट असांजो आहे हिन में लॻल आहे उहो चमच सां हेठि कंदा वञो। इहो ॾिसो मस्तु ख़ुशबू जेका हिन मां निकिरी रही आहे उहा सिर्फ़ु हबीब कुकिंग ऑयल जी आहे। ऐं हबीब कुकिंग ऑयल कोलेस्ट्रोल खां पाक आहे ऐं असांजे दिलि जे लाइ, जेके दिलि जूं असांजूं ख़ुदा न ख़ास्ता बीमारियूं हूंदियूं आहिनि उन जे लाइ मुफ़ीद आहे। तो पंहिंजे घर में हबीब कुकिंग ऑयल में इस्तेमालु कयो ऐं हबीब VTA बनस्पति इस्तेमालु कंदा कयो ऐं पंहिंजे खाधनि खे वधीक मज़ेदार ऐं लज़तदार बणायो। हाणे हलूं था हेॾां जेके सावा मिर्च ऐं अदरक आहे असांजी ऐं सावा मिर्च आहिनि उन खे बि असां हथो हथ कटिंग कंदा वेंदासीं ताकी जंहिं वक़्तु असां डिश आउट कंदासीं त असांखे उनमें विझंदासीं पियो आख़िर में। हीअ ॾिसो मां जेको आहे बिल्कुलु बारीक बारीक कोन थो कट कयां, थोरो स्लाइस में आहिनि छो जो हीअ कढ़ाई आहे, बिल्कुलु बारीक बारीक हिन खे नाहे करणा। ऐं अदरक हमेशह मां चवंदो आहियां असांजे लाइ, असांजे खाधनि जे लाइ तमामु मुफ़ीद आहे। फुदनो थियो, अदरक अथई, इन जी तव्हां ग्रीन टी पीओ ऐं वरी मथां में लीमो विझो त ग्रीन टी तव्हांजी लाजवाब थी वेंदी आहे। बारीक बारीक हिन जा स्लाइस कंदासीं, स्लाइस बारीक बारीक बिल्कुलु बारीक बारीक, छो जो असांखे लंबाई में कट करणा आहिनि ऐं क्यूब्स में न आहिनि करणा, छो जो असांखे गार्निशन जीअं कंदासीं त उहे असांखे पोइ हीअ अदरक असांजी कमु ईंदी। हीअ ॾिसो बारीक बारीक स्लाइस कयोसीं। हाणे असांखे बारीक बारीक कट करणो आहे, बिल्कुलु बारीक बारीक कट कयूं पिया। ऐं तमामु मज़ेदार असांजी अॼु कढ़ाई तयारु थी रही आहे ऐं तव्हां यकीनन वॉच करे रहिया हूंदा। हाणे टाइम थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो, अचूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ा ॿीहर रंधिणे में तव्हां सां गॾु आहियूं ऐं अॼु स्पेशल कढ़ाई ठही रही आहे ऐं यकीनन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं
जेका शइ मां हिन में विझंदो आहियां उहे बि तव्हां नोट करे रहिया हूंदव। सो अचूं था, हीअ कटिंग करे रहिया हुउसि, ॾिसूं था कढ़ाई जी तरफ़ हलूं था। असांजे जेके टमाटा हिन में विधा आहिनि उहो किस हद तक हुन में ॻरी विया आहिनि। ॾिसो माशाअल्लाह, असांजा टमाटा जेके आहिनि हिन में तक़रीबन ॻरी विया आहिनि। हीअ ॾिसो माशाअल्लाह। हिननि जूं जेके खलूं आहिनि उहो थोरो देरि खां पोइ अचनि थियूं, पर टमाटा जेको आहे उहो पाणी छॾे विया आहिनि असांजा। ऐं हाणे इन पाणी में चिकन जेका आहे बाक़ी जेका आहे इन में ॻरी वेंदी। हिते हाणे मसाला विझंदासीं। सभ खां पहिरियां ॻाढ़ा मिर्च तक़रीबन हाफ टी स्पून, छो जो असांखे कुटल ॻाढ़ा मिर्च बि हिन में विझणा आहिनि, इन करे कुटल ॻाढ़ा मिर्च आहिनि तक़रीबन 1 टी स्पून। पीठल धाणा 1 टी स्पून। कारा मिर्च, ऐं कारा मिर्च कढ़ाई में तमामु मज़ेदार थींदा आहिनि। तक़रीबन 1 चमच भरियल गरम मसालो आहे, उहो असां आख़िर में विझंदासीं। ऐं लूणु हस्ब ज़ाइक़ा, मां तक़रीबन 1 चमच विधो आहे। असां हाणे मसाले खे भुञंदासीं। माशाअल्लाह ॾिसो केतिरो ख़ूबसूरत कलर ऐं ख़ुशबू जेका हबीब कुकिंग ऑयल जी आहे मसालनि में मिक्स थिए पई। ऐं मसालनि जी ऐं हबीब कुकिंग ऑयल जी ख़ुशबू असांजे किचन खे महकाए रही आहे। यकीनन तव्हां घर में वेही महसूसु करे रहिया हूंदा। माशाअल्लाह, हीअ ॾिसो टमाटा काफ़ी ॻरे विया आहिनि। ऐं जेके न आहिनि ॻरिया, कुझु पका हूंदा आहिनि, कुझु जेके ॻरियल ॻाढ़ा हूंदा आहिनि उहे जल्दी ॻरे वेंदा आहिनि। उन्हनि खे जेको आहे कचा आहिनि उन्हनि खे तव्हां चमच जे ज़रिए उन्हनि खे चिथे सघो था, ताकी हू मिक्स थी वञनि असांजी मुर्गी में। जी ज़बरदस्त चिकन कढ़ाई असांजी तयारु थी रही आहे ऐं तमामु मज़ेदार लज़ीज़ थींदी आहे। ऐं यकीनन तव्हां असांजी रेसिपी नोट करे रहिया हूंदव। ॾिसो मां टमाटा बिल्कुलु चमच सां चिथंदो थो वञा। ॾिसो ज़बरदस्त असांजी रेसिपी चिकन कढ़ाई तयारु थी रही आहे। चमच सां जेको आहे इनखे हीअं ई चिथंदा वञो। मसाला भुंजी विया आहिनि, टमाटा मिक्स थी विया आहिनि। हिते असां विझंदासीं जेका ॾही फेंटे रखी हुईसीं न, ॾही फेंटे विझणी आहे असांखे तक़रीबन 3 चमच भरियल। माशाअल्लाह, हाणे ॾिसो कलर ॾिसो। ऐं असांजो हबीब कुकिंग ऑयल हाणे चिकन जे मथां अची वियो आहे, छो जो इन जो मतिलबु आहे असांजो मसालो जेको आहे सुठे तरीक़े सां भुंजी वियो आहे। हीअ ॾिसो माशाअल्लाह छा कलर आयो आहे। यकीनन असांजो कैमरो जेको आहे तव्हांखे ॾेखारे रहियो हूंदो। ज़बरदस्त, ये ॾिसो ज़बरदस्त मसालो जेको साइड ते लॻल आहे उन खे हथो हथ लाहींदा वञो ताकी हू हुन में मिक्स थींदो वञे। हिते असां चुल्हो थोरो घटि कंदासीं, छो जो चुल्हो हाणे चुल्हो घटि थी वियो आहे। एतिरो थी वियो आहे, असां ढक रखंदासीं। एतिरी देरि में सावा धाणा रहियल आहिनि, सावा धाणा कटींदासीं ऐं फ्रेश ख़ुशबूदार माशाअल्लाह ताज़ा आहिनि। बाज़ार मां वञो, ताज़ियूं सब्ज़ी वठियूं अचो ऐं सब्जियूं हींअर सीज़नी आहिनि। अवां खाओ, पंहिंजे घर वारनि खे खाराओ, पंहिंजे ॿारनि खे खाराओ, छो जो सब्जियुनि में तमामु घणी सिहत आहे। असां धाणा कट कंदासीं, डंडो जेको जो अॻियूं डंडियूं आहिनि उन्हनि खे असां कट कंदासीं। असांजी जेका सारी सब्ज़ी हूंदी आहे असां धोए सभु रखंदा आहियूं। हे ॾिसो सावा धाणा बि थी विया, बारीक बारीक चॉप कयो ऐं पंहिंजे घर में पंहिंजे किचन में
मज़े मज़े सां कमु कयो। छुरी जो बार बार चवंदो आहियां त पंहिंजे हथनि जो ख़्यालु रखो, छो जो असां कटिंग कंदे कॾहिं असांजी ध्यानु असांजो भटकी वेंदो आहे, ख़ुदा न ख़ास्ता असांजी आङुर बि कटिजे सघे थी। सो एहतियात सां हे बि कट थी वियो आहे। हाणे हलंदासीं कढ़ाई जी तरफ़ ऐं हिनखे ॾिसंदासीं। माशाल्लाह ॾिसो छा कढ़ाई जो लुक आहे ऐं छा ख़ुशबू अचे रही आहे हबीब कुकिंग ऑयल जी। असांजी तक़रीबन कढ़ाई तयारु थियण वारी आहे। गरम मसालो आहे उहो असां थोरी देरि में हिन विझंदासीं। थोरा सावा मिर्च जेके आहिनि असां हिन टाइम हिन में विझंदासीं। सावा मिर्च ऐं अदरक, अधु अदरक हींअर विझंदासीं, अधु असां गार्निशन कंदासीं, जंहिंमें डिश आउट कंदासीं पोइ विझंदासीं। हीअ ॾिसो माशाल्लाह कलर ॾिसो केतिरो ख़ूबसूरत कलर आयो आहे ऐं हबीब कुकिंग ऑयल जी जेका ख़ुशबू आहे उन जो त को जोड़ ई न आहे। ज़बरदस्त माशाल्लाह। हिन वक़्तु पाणी जो छिंडो ॾींदासीं ताकी थोरो किनारनि ते जेको असांजो मसालो लॻल आहे उहो लही वञे, असांजे चमच ते मसालो आहे उहो लही वञे। हल्को छिंडो बसि बसि। ये ज़बरदस्त। असां हिनखे ढक ॾींदासीं। हबीब कुकिंग ऑयल वारनि जी छा तारीफ़ कजे। हबीब कुकिंग ऑयल असांजे दिलि खे महफ़ूज़ रखे थो, छो जो हीउ कोलेस्ट्रोल खां पाक आहे। हबीब कुकिंग ऑयल जो चवणु आहे हबीब कुकिंग ऑयल बहितरीनु मयार जो ब्लेंडेड तेल जेको इस्तेमाल जूं अनी ख़ूबियूं रखे थो। हबीब कुकिंग ऑयल बहितरीनु मयार जो तेल आहे जेको रध पचाउ कढ़ाई तरण में इस्तेमालु थी सघे थो। इन करे त हबीब वारा चवंदा आहिनि न, छो त हीउ दिलि जो मामिलो आहे। असां हलूं था कढ़ाई जी तरफ़ ऐं माशाल्लाह कढ़ाई जो ॾिसो लुक ॾिसो ऐं ख़ुशबू त हबीब कुकिंग ऑयल जी असांजे पूरे किचन में महकी रही आहे ऐं टमाटा बि बिल्कुलु ॻरी विया आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। जेको साइड ते मसालो लॻल आहे उहो असांखे ही लाहिणो आहे ताकी हू चिकन आहे या सब्ज़ी आहे का बि शइ पचायूं था त उन में मिक्स थी वञे। तक़रीबन चिकन जेका आहे तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह चिकन बि तयारु थियण वारी आहे बिल्कुलु। असांजी रेसिपी चिकन कढ़ाई ऑयल जेको आहे हाणे मथां अची वियो आहे ताकी इन जो मतिलबु आहे त मसालो भुनिजी वियो आहे ऐं ख़ुशबू एतिरी सुठी अची रही आहे। हाणे गरम मसालो रहियलु, असां हाणे गरम मसालो विझंदासीं। तक़रीबन अधु चम्मच खां थोरो वधाए सघो था, छो जो हीअ चिकन कढ़ाई आहे ऐं तमामु घणी टेस्टी थींदी आहे। ज़बरदस्त माशाल्लाह। ख़ुशबू ॾिसो जी ख़ुशबू ऐं साइड तां जेको मसालो लॻल आहे उनखे असां लाहियूं। ज़बरदस्त कलर तव्हां ॾिसो जो कलर माशाल्लाह कढ़ाई जो ऐं हबीब कुकिंग ऑयल जो। मां बार बार चवंदो आहियां जेतिरो भाॼी आहे गोश्त आहे उनखे जेतिरो भुञींदो हेतिरो तव्हांजी भाॼी टेस्टी थींदी। सो जेतिरो भुञो तव्हां इनखे हेतिरी तव्हांजी कढ़ाई मज़ेदार ऐं लज़तदार थींदी। माशाल्लाह टमाटा बसर सभु मिक्स थी विया आहिनि कढ़ाई जे अंदरि, चिकन जे अंदरि असांजे। मसालो साइड तां लाहियो। ज़बरदस्त ऑयल ॾिसो हबीब कुकिंग ऑयल हाणे आहिस्ते आहिस्ते असांजे चिकन जे मथां अचे पियो। ट्राई कयो पंहिंजे घर में ऐं असांखे ज़रूरु ॿुधाइजो त असांजी रेसिपी तव्हांखे कीअं लॻे थी। थोरो असां धाणा में विझंदासीं, बाक़ी असां गार्निशन में विझंदासीं जंहिंमें डिश आउट कंदासीं। ऐं माशाल्लाह ज़बरदस्त
असांजी कढ़ाई लाजवाब क़िस्म जी तैयार थी रही है। पंहिंजे घर में ट्राई कयो, पंहिंजे ॿारनि खे खारायो, पंहिंजे महिमाननि खे खारायो। ज़बरदस्त कढ़ाई असांजी। मसालो साइडनि तां जेको आहे उहो लाहींदा वञो ऐं चमच हलाईंदा रहो ताकि जेको मसालो आहे असांजी कढ़ाई में हेठि न लॻे, उहो मसालो जेको आहे चिकन में जब्स थिए। साइडनि तां मसालो आहे, इन खे बिल्कुलु तव्हां हेठि लाहींदा वञो। ज़बरदस्त कढ़ाई असांजी माशाल्लाह। सावा धाणा विधा आहिनि त ॾिसो छा लुक हिन जो बिल्कुलु चेंज थी वियो आहे। रेड ऐं ग्रीन तव्हांखे नज़र अचे पियो ऐं सावा मिर्च ऐं सावा धाणनि जो कमाल आहे। कमाल त हबीब कुकिंग ऑयल जो आहे जेको असांजे खाधनि में वधीक लज़त ऐं मज़ेदार बणाए थो। ज़बरदस्त तक़रीबन असांजी कढ़ाई तैयार थियण वारी आहे। ज़बरदस्त असांजी चिकन जेका आहे पचे रही आहे। अगरि कंहिंखां असांजी रेसिपी मिस थी वई हुजे त मां दुबारा ॿुधाईंदो हलां त असां अॼु पचाए रहिया आहियूं चिकन कढ़ाई। अधु किलो मूं वटि चिकन हुई, 4-5 चमच ॾही जा आहिनि ऐं हबीब कुकिंग ऑयल खां बग़ैर त असांजी कढ़ाई तैयार न थी सघे। पीठल धाणा आहिनि 1 चमच ऐं ॻाढ़ा मिर्च 1 चमच, गरम मसालो अधु चमच, कारा मिर्च अधु चमच, कुटियल मिर्च अधु चमच ऐं हस्बे ज़ाइक़ा लूणु। तक़रीबन असांजी रेसिपी तैयार थी वई आहे। हाणे असां हिनखे डिश आउट कंदासीं। चमच खणंदासीं, ढक सां लाहे माशाल्लाह। हिनजो लुक ॾिसो तव्हां केतिरो ख़ूबसूरत ऐं लाजवाब थियो आहे। माशाल्लाह खुशबू हबीब कुकिंग ऑयल वारनि जी तमामु ज़बरदस्त। तव्हां ॾिसी सघो था बसर विझण सां असांजी ग्रेवी केतिरी सुठी ठही आहे। अगरि बसर न विझूं हा त ड्राई थिए हा, इन करे असां बसर विधो आहे त असांजी जेका ग्रेवी आहे उहा वधी वई आहे ऐं तव्हां मानी सां, डबल रोटी सां, चांवरनि सां बि खाए सघो था। ऐं तव्हांजी अगरि पसंदि तव्हांखे चांवर जेके दाल चांवर सां खाईंदा आहियूं अछनि चांवर में विझी खाए सघो था। हे ॾिसो माशाल्लाह ऐं कलर ॾिसो हिनजो ज़बरदस्त। असां जी डिश आउट थी वई आहे। असां बाउल खे साफ़ु कंदासीं छो जो चमच कढंदे असांजो हेॾा होॾा लॻी वेंदो आहे। असां उनखे साफ़ु कंदासीं बिल्कुलु, छो जो असां महिमाननि जे अॻियां रखंदा आहियूं त असांखे तरीक़े सां सुठे तरीक़े सां थां रखणा आहिनि ताकी असांजी इज़त थिए। हाणे ये ॾिसो अदरक थी वियो, सावा धाणा थी विया, ज़बरदस्त। असां इहे हेॾां रखंदासीं। जी नाज़रीन, असांजी अॼु जी रेसिपी तैयार आहे चिकन कढ़ाई ऐं यकीनन तव्हां असांजी रेसिपी नोट कई हूंदी ऐं ट्राई कंदव ऐं वेंदे ऐं नेक्स्ट प्रोग्राम में सुभाणे इनशाला ॿिए प्रोग्राम में तव्हां सां हाज़िर हूंदासीं कि नई रेसिपी सां गॾु। तेसिताईं असांजी सॼी टीम खे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा ऐं वेंदे अल्लाह हाफ़िज़, टेक केयर एंड बाय बाय।